एक अहम ख़बर शामिल कंदालूं औरतुनि जी शमूलियत खां सवाइ का बि क़ौम थी सघे। सदर आसिफ अली ज़रदारी पारां चयो वियो आहे काकपिट खां औरतुनि जी ख़िदमत जी वाखाण जोगी आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जो हाणे ते पैगाम जारी कयो वियो आहे। बराबर जे हक़नि सां औरतुनि जी तइलीम रोज़गार थींदो। तरक़ी जो असल पैमानो औरतुनि जे ऐं बहितरी बढ़ाइणु आहे। सदर आसिफ अली ज़रदारी पर अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं औरतुनि जी शमूलियत खां सवाइ का बि क़ौम तरक़ी। सदर आसिफ अली ज़रदारी पारां चयो वियो आहे त काक पिट खां पार्लियामेंट ताईं जी वाखाण जोगी आहे। सदर पारां चयो वियो आहे त औरतुनि जो आहे ऐं पैगाम में वधीक चयो आहे त बराबर जे हक़नि सां तइलीम औरतुनि जी तइलीम रोज़गार ऐं तहफ़ुज़ मुमकिन थींदो। तरक़ी जो असल पैमानो औरतुनि जी ज़िंदगी में बहितरी बढ़ाइणु आहे। सदर आसिफ अली ज़रदारी पारां इहो चयो वियो आहे। हिकु दो ॿीहर मूंखे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं औरतुनि जी शमूलियत खां सवाइ क़ौम तरक़ी नथी करे सघे। काकपिट खां ताईं औरतुनि जी ख़िदमत जी वाखाण जोगी आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जे आलमी ॾियारे ते पैगाम जारी कयो वियो आहे। बराबर जे हक़नि सां औरतुनि जी तइलीम रोज़ थींदो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी पारां इहो चयो वियो आहे तरक़ी जो असल अमली ज़िंदगी में बहितरी आणणु आहे।